बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अबिल क़ासिम मुहम्मद व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लानतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन। अम्मा बअद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़्क़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, असां हुकूक ज़ौजन जे मौज़ू ते चौथी निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं असां बयानु कंदासीं त लाइफ पार्टनर ज़िंदगी जे सफ़र में कहिड़ी ख़ातून जो इंतिख़ाब करे, यानी ख़ातून कहिड़ी सिफ़ात जी मालिका हुजे। रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, अलैका बिज़ाति दीन, तव्हां जे लाइ ज़रूरी आहे त दीनदार औरत सां शादी करियो। वमन तज़व्वज लिमालिहा वकलहुल्लाहु, ऐं जेको शख़्स कंहिं औरत सां उन जे माल जी ख़ातिर शादी करे, यानी माल दौलत जी लालच में शादी करे, अल्लाह ताला उन खे पंहिंजे हाल ते छॾे ॾींदो। वमन तज़व्वजहा लिजमालिहा रआ फ़ीहा मा तुकरहु, ऐं जेको शख़्स कंहिं औरत जी ख़ूबसूरती ऐं हुस्न जे करे उन सां शादी करे त अल्लाह ताला उन औरत में क़ाबिल नफ़रत शयुनि खे पैदा करे छॾींदो। वमन तज़व्वजहा लिदीनिहा जमा अल्लाहु लहु ज़ालिक, ऐं जेको शख़्स कंहिं औरत सां दीनदारी ऐं ईमान जे करे शादी करे, अल्लाह ताला उन औरत में सभु मायार फ़राहम कंदो। बस नाज़रीन, ॿियो मायार नेक सालिह औरत हुजे, यानी उहा अख़लाक वारी औरत हुजे। जीअं रसूल इस्लाम फ़रमाइनि था, तव्हां वटि कोई रिश्ते जे लाइ अचे ऐं तव्हां उन जे अख़लाक खां राज़ी आहियो त उन सां रिश्तो करे छॾियो। ईअं न कंदव त ज़मीन में वॾो फ़साद बर्पा थी वेंदो। ऐं नाज़रीन, असां अख़लाक जा कुझु नमूना तव्हां जे लाइ पेश करियूं था। पहिरियों इहो आहे त औरत ख़ुशि बयान हुजे, यानी बद ज़बान न हुजे, ज़बान सां तकलीफ़ अचाइण वारी न हुजे। नंबर 2, हासिदा न हुजे। नंबर 3, हक़ खे क़बूल करण वारी हुजे। नंबर 4, तवाज़ु वारी औरत हुजे, तकब्बुर वारी न हुजे। नंबर 5, सची हुजे, काज़िबा कूड़ी न हुजे। नंबर 6, औरत बुर्दबार हुजे, कम ज़र्फ़ न हुजे। नंबर 7, जंहिं औरत सां शादी कई थी वञे उहा मुहबत करण वारी हुजे। नंबर 8, बाअदब हुजे। नंबर 9, शुजाअत वारी हुजे, बुज़दिल न हुजे। नंबर 10, नरम दिल हुजे, संग दिल न हुजे। नंबर 11, वफ़ादार हुजे ऐं बेवफ़ा न हुजे। नंबर 12, सखी हुजे, बख़ील न हुजे। नंबर 13, उहा औरत क़नात वारी हुजे। बस नाज़रीन, अगर ये सिफ़ात कंहिं औरत में न आहिनि त उहा कोशिशि करे इन्हनि सिफ़ात खे अपनाइण जी, ऐं इहे सिफ़ात अगर औरत में हूंदियूं त शादी कामयाब रहंदी। ऐं नंबर 3, कामयाब शादी जे लाइ ज़रूरी आहे जंहिं शरीक हयात जो इंतिख़ाब करे थो उहा ख़ानदान जे हिसाब सां शरीफ़ हुजे। ऐं नंबर 4, उहा औरत आक़िला हुजे, यानी ज़हन वग़ैरह उन जो सलामत हुजे ऐं इल्म जे हिसाब सां आलिमा हुजे, इल्म रखण वारी हुजे। ऐं आख़िरी मायार जेको आहे शरीक हयात जो उहो कुफ़ आहे, यानी जेको शादी करे थो उन जे लाइ ज़रूरी आहे त शरीक हयात उन जी कुफ़ हुजे। कुफ़ यानी बराबरि हुजे। कहिड़े हिसाब सां बराबरि हुजे? इल्म जे हिसाब सां, जिस्म जे हिसाब सां, हुस्न जे एतबार सां, उमिरि जे एतबार सां, माल जे एतबार सां, ख़ानदान जे एतबार सां, सियासत जे एतबार सां। बस
एक शेर आहे फारसी में, कबूतर बाज बा बाज कुनद हम जिन्स बा हम जिन्स परवाज। बस नाज़रीन, कबूतर सां परवाज़ कंदो आहे, बाज़ सां परवाज़ कंदो आहे, हम जिन्स सां परवाज़ कंदो आहे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।